विरासती तालके जे सवें माण्हुनि जी रैली पंहिंजे बुनियादी हक़नि लाइ भिरिया रोड जे रेलवे बस स्टैंड खां कढी वई, जेका 10 किलोमीटर ताईं मार्च कंदी विरासती प्रेस क्लब पहुती, जिते रैली में सिविल सोसाइटी, सोशल वर्कर, वकील, अॻवान, साफ़ी, क़ौम परस्त जमायतुनि, कारोबारी, दुकानदारनि, रेहड़नि वारनि, ट्रांसपोर्टर समेत सभई इलाइक़े वासी शामिल आहिनि। इन सिलसिले में एहतजाज कंदड़ चयो त 30 साल खां मथे अरिसो गुज़री वञण बावजूदि तालके अंदरि विरासती खां पकाचांग वेंदड़ रोड समेत केतिराई रोड नाहिनि ठही सघिया। हुननि चयो त रोड टुटल हुअण जे सबबु हादसा ऐं फुरू रोज़ जो मामूल बणियल आहिनि। रोड जे ज़बूहाली सबबु इलाइक़े जो कारोबार पिणु सख़्तु मुतासिर थियल आहे। हुननि चयो त भिरिया रोड जे गर्ल्स डिग्री कॉलेज खे 13 साल जो अरिसो गुज़रण बावजूदि तामीराती कमु रोलड़े जो शिकार आहे। इलाइक़े जूं नियाणियूं शहर खां 20 किलोमीटर पंधु करे तालीम पढ़ाइण वञनि थियूं। हुननि चयो त भिरिया रोड जी अस्पताल खे RHC ऐं विरासती जी अस्पताल खे तालके अस्पताल जो दर्जो नाहे मिली सघियो। हुजे त भिरिया तालके अंदरि शहरनि ऐं ॻोठनि में पीअण जो साफ़ पाणी मुयसरु नाहे। हुननि सिंध हुकूमत ऐं तक जे चुनियल MP खां मुतालबो कयो त फौरी तौर ते एहतिजाज जो नोटिस वठी संदसि तमामु बुनियादी मुतालबा पूरा कया वञनि। ॿिए पासे MP सैयद हसन अली शाह पंहिंजे मौक़िफ़ में चयो त जॾहिं खां मां चूंडिजी आयो आहियां, पंहिंजी तक जी अवाम जी ख़िदमत में रुधल आहियां। उन जे लाइ सिंध असेंबली जे फ्लोर ते आवाज़ उथारियो, जंहिं बाद हुन जो रोड जो टेंडर थी वियो ऐं रोड जो तामीराती कमु शुरू थी वियो आहे। हुजे त असां पंहिंजी अवाम खे हर मुमकिन सहूलियतूं ॾियण लाइ जाखोड़ी जारी रखंदासीं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।